अस्सलाम वालेकुम। ये असांजी उताक आहे, ही उताक आहे असांजी। ये असांजे वॾड़नि ठहिराई आहे, अल्लाह पाक उन्हनि खे हयाती ॾिए। पहिरियां ही जिते वण लॻा पिया आहिनि ऐं अॻियां उताक जो जिते हिसो ठहियलु आहे, इन उताक जो मतिलबु 2 कमरा हुया जेके 1965 में मुंहिंजे पड़ ॾाॾे या मुंहिंजे ॾाॾे मरहूम ठहिराया हुया। अल्लाह पाक उन्हनि जा दर्जात बुलंद करे। उहा ॾाढी हिकिड़ी बहितरीनु मतिलबु उताक हुई जंहिंजी 13 इंची सॼियूं ओसारी हुयूं ऐं ओसारी कची सिर ॻारे सां हुई ऐं वॾी 5 किलो वारी जेका पाण सिर चवंदा आहियूं या वॾी सिर पाण जेका चवंदा आहियूं उन ते उहो ठहियलु हुई। उहा असां उताक ड्राइट करे हींअर मुंहिंजे बाबा मुंहिंजे चाचा वारनि जेका ही उताक ठहिराई आहे ऐं असांजो को बि मतिलबु हिन में ख़र्चु ॾिनल या असां जेका नंढी टही आहियूं का इन्वेस्टमेंट असांजी कोन्हे का। हिननि वॾड़नि ई ठहिरायूं आहिनि छाकाणि त उताकूं या हींअर जेके अहिड़ियूं जॻहियूं ठहिराइणु ॾाढो ॾुखियो आहे। रोड ही बिल्कुलु असांजी उताक जो नवाबशाह 60 माइल ऐं कर्नल वारो रोड चकनि वारो जेको रोड आहे, रोड जे मथां ई उताक आहे, ॻोठ आहे अली मुराद चांड जो। ऐं ही स्कूल आहे। हाणे स्कूल जो पाणी बि स्कूल थोरो मथे आहे त उताक वारे पासे ईंदो, लाज़मी असांखे ही भराव वग़ैरह करिणो पवंदो। हिकिड़ो त स्कूल जो नेकाल, ॿियो ही मस्जिद आहे। मस्जिद जो बि नेकाल माना जेको आहे असांखे कुझु ॾुखियाइयूं कंदो, पर हिननि खे को न को हेठां पाइप पूरे वेंदासीं। ही बाबा हिन उताक ते वण लॻाराया आहिनि, मूंखे ख़बर नथी पए त ही कहिड़े हिसाब सां एतिरो मथे करे वण अञा ताईं हिननि जी पाड़ माना कोन्हे का, हेठां खां हिननि खे आहे। ही निम आहे, परियां बि निम आहे ऐं ही सुखचैन आहे या ॿियो को ॿूटो आहे साम्हूं लॻल। ही सरी आहे, सरी जो ॿूटो तव्हां ॿुधो हूंदो, हिनखे पाणी वग़ैरह डेली अचे। 2 सरी जा ॿूटा आहिनि। मक़सदु ॻाल्हि जो त ही वॾड़ा जेके असांजी उताकूं वग़ैरह ठहंदियूं आहिनि उन्हनि खे इन्हनि शयुनि जो क़दुरु आहे, उन्हनि खे ख़बर आहे। बहरहाल उताक हिकिड़ी ॾाढी सुठी शइ हूंदी आहे, पंहिंजो तॾो हूंदो आहे, अवेल सवेल को मसइलो मसाइल या का मतिलबु थी वेंदो आहे, ख़ुदा न ख़ास्ता का फोतगी आहे, को ख़ुशी जो त्योहार आहे, त उहे असां जेको आहे हिननि उताकनि ते कंदा आहियूं। या महिमान अची वेंदो आहे, को मुसाफ़िर अची वेंदो आहे, ॻोठ जी उताक आहे। हींअर ॾाढा तमामु घटि महिमान था अचनि, ॾाढा तमामु घटि जेको आहे अचनि था मुसाफ़िर वग़ैरह। हिन में सुठी वॾी कोठी आहे माशाल्लाह, 4 हिन में गाडरा आहिनि ऐं ही वॾी कोठी आहे। ही पुराणी उताक वारियूं जेके दरियूं आहिनि उहे लॻल आहिनि, इन्हनि खे कलर वग़ैरह करायो आहे, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह सुठी थी वई आहे। या वॾड़नि महिनत कई आहे ऐं उताक जो जेको तव्हां मां काफ़ी माण्हुनि खे ख़बर हूंदी त उताक जो छा शान आहे ऐं उताक जी केॾी मतिलबु ख़िदमत आहे। उते पाणी भरियलु हुजे, उते मट रखियलु हुजनि, उते शाम जे टाइम ते अवेलेबिलिटी आहे पाणी जी, छंडकार वग़ैरह कजे त जेकॾहिं केरु अचे त उनजो दिलि ख़ुशि थी वञे। सो कंहिंजूं कखाऊं उताकूं आहिनि, कंहिंजूं पकियूं उताकूं आहिनि, पर जेकॾहिं उताकनि में को महिमान को मुसाफ़िर नथो अचे त उहे उताकूं जेके आहिनि वीरान लॻंदियूं आहिनि। पंहिंजे उताकनि जी भर में ईअं वण वग़ैरह लॻायो, इहे वण वग़ैरह वॾा थींदा त इहे जेके असांजे मतिलबु सुख आहिनि। इहे वण, इहे निम जा वण आहिनि लॻल ऐं ॿियो हिकिड़ो ॿेर जो वणु आहे। इहे आस्ते आस्ते वधनि पिया था। इहो ॾाढी हिकिड़ी छांव वारो माहौल आहे। तव्हांजी उताकूं या तव्हांजो सिलसिलो कीअं आहे इहो बि असांखे तव्हां ॿुधाईंदव। रोड आहे, रोड हले पियो थो। सो हीउ नंढिड़ो तारुफ़ हुयो असांजे उताक जो। सो वॾड़नि जी महिनत आहे, अल्लाह पाक असांजे बाबा वारनि खे चाचा वारनि खे हयाती ॾिए, सुठी महिनत कई अथनि। महिरबानी, थैंक्यू।